हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो 275 उर्स मुबारक सुभाणे खां शुरू थी रहियो आहे, जंहिंजो सुभाणे सुबुह जो 10 बजे 14 सफ़र ते गवर्नर सिंध इमरान इस्माइल भिटशाह ते पहुची औक़ाफ़ ऐं सक़ाफ़त खाते जे सूबाई वज़ीरनि सां गॾिजी उर्स मुबारक जी सरकारी तक़रीबुनि जो बाक़ाइदे तौरु इफ़्तिताह कंदो ऐं पहिरें ॾींहं ते शाह जे बाग़ में सक़ाफ़ती ॻोठ करार ढंढ ते पिणु ज़रई ऐं सनती नुमाइश जो इफ़्तिताह कयो वेंदो। भिटाई जे उर्स मुबारक जे सिलसिले में दरगाह भिटाई खे सिंगारे चरागाह कयो वियो आहे। ज़ाइरीन जे रहाइश लाइ दरगाह ते शामियाना पिणु लॻाया विया आहिनि। भिटशाह जे मेले खे ख़ूबसूरत बणाइण लाइ बाज़ारनि ऐं स्टालनि खे सजाइण जो कम बि आख़िरी मरहले में दाख़िल थी वियो आहे, जॾहिं त मुल्क जी कुंड कुड़छुमा पांधीअड़नि जी आमद जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। शहर जे दाख़िली रस्तनि ते पुलिस पारां हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कंदे नाकाबंदी कई वई आहे ऐं रुकावटूं विझी वॉक थ्रू गेटनि जे ज़रिए चेकिंग जो अमल सख़्त बणायो वियो आहे। जॾहिं त उर्स जी तक़रीबुनि जो गैर सरकारी तौर ते अॼु सजादा नशीं वकार हुसैन शाह गादी नशीन सां गॾिजी मज़ार ते चादर चाढ़े इफ़्तिताह कंदो। शाह लतीफ़ फाउंडेशन पारां अॼु 13 सफ़र ते दरगाह जे मशाइख़ कॉन्फ्रेंस पिणु मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें पाकिस्तान समेत 12 मुल्कनि जा सजादा नशीं बि शरीक थींदा। कॉन्फ्रेंस जी सदारत भिटाई जो गादी नशीं वकार हुसैन शाह कंदो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फाउंडेशन पारां मेले जा 3 ॾींहं दरगाह ते अदबी कॉन्फ्रेंस, सुगड़ कचहरी ऐं स्टेज ड्रामो बि मुनक़िद कयो वेंदो। अब्दुल वाहिद उमराणी, वॉइस ऑफ सिंध टीवी, लंडन। ही हुई हिन वक्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉग इन थियो ऐं अपडेट रहो।